नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे ठट्टो मां ज़ाहिद अमीर जोखियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ठट्टे पारां सदर पाकिस्तान ऐं पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी 70वीं सालगिरह जी मुनासिबत सां ज़ामिन हाउस घोड़ाबाड़ी में शानदार तक़रीब जो एहतमाम कयो वियो। तक़रीब जी सदारत पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठट्टे जे सदर ऐं क़ौमी असैम्बली जे मेंबर सादिक अली मेमण कई, जिते आशिक़ हुसैन ज़रदारी, ज़िले चेयरमैन अब्दुल हमीद पंवर, पार्टी अॻवान ग़ुलाम क़ादिर पली जो मुख़्तलिफ़ विंग्स जा नुमाइंदा ऐं पार्टी कारकुन वॾे अंग में शरीक थिया। अॻवाननि पंहिंजे ख़िताबनि दौरान आसिफ अली ज़रदारी खे पाकिस्तान जी सियासत जो मुदब्बिर, बुर्दबार ऐं ॾाहो अॻवान करार ॾींदे चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो शहादत खां पोइ मुल्क जिन नाज़ुक हालतुनि मां गुज़री रहियो हो, उन वक़्तु आसिफ ज़रदारी पारां पाकिस्तान खपे जो नारो हणी मुल्क खे टुटण खां बचाइण वारो अमल तारीख़ी हैसियत इख़्तियार करे चुको आहे। हिननि वधीक चयो त आसिफ अली ज़रदारी ई उहो मुदब्बिर सियासतदान आहे जेको समूरनि सियासी, मुआशी ऐं आइनी बहराननि खे सम्झी जमहूरी निज़ाम खे मज़बूत बनाइण लाइ अहम किरदारु अदा करे थो। अॻवाननि जो चवणो त मुक़्तदिर क़ुवतूं बि इन ॻाल्हि खां वाक़िफ़ आहिनि त आसिफ ज़रदारी खां सवाइ मुल्क खे सही रुख़ ते आणे हलाइण जी सलाहियत ॿिए कंहिं वटि नाहे। इन करे ई अवाम ऐं इत्तेहादी धुरियुनि खेसि ॿीहर मुल्क जो सदर बणायो। तक़रीब दौरान आसिफ अली ज़रदारी जी सिहत, सलामती ऐं दराज़ हयाती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। बाद में सालगिरह जो केक पिणु काटियो वियो।